हंज में अबू बकर जे हंज में भी मुस्तफा आरामिया इते सोने हसनैन करीमैन जे बाबे जे हंज में भी मुझो महबूब मुस्तफा आरामिया उते भी यार जे इश्क में इते भी यार जे इश्क में भुलियल न उहे मानू जेके चवन था त अबू बकर सिद्दीक सोने के दर्द सतायो उन दर्द जे करे अखन मां गोढ़ा दिता हकीकत इहा न आहे छो त इश्क जे ॾिसण जो अंदाज़ ॿियो हूंदो आहे आम ॾिसण जो अंदाज़ ॿियो हूंदो आहे इश्क जे निगाह सां ॾिसंदे त अबू बकर जा गोढ़ा इन करे न कया हुया त दर्द सतायो हो बल्कि अबू बकर सिद्दीक जा गोढ़ा इन करे कया हुया त नांग दंग हणी चुको आहे ज़हर जिस्म में दाख़िल थी चुको आहे मौत वाक़िअ थियण वारो आहे खबर नाहे त कब्र में हशर में मुझे झोलीअ में मुझो यार होंदो या कोन सिद्दीक़ अकबर इन लाइ न रहो त तव्हांखे जनक में ज़ोर हो जेकॾहिं मथां चवां त ज़रा ग़ौर त कर उन वक़्तु कहिड़ो अजीब मंज़र हूंदो जॾहिं मुंहिंजे महबूब पुछो अबू बकर जी आका अखियुनि में ॾिड़का आका हेॾो बि महबूब जो दीवानो वेठो आहे हुन पंहिंजो ज़ोर हलायो आहे मूं पंहिंजो ज़ोर हलायो आहे यार ॿ आशिक़ टकरिजी पिया आहिनि त यकीनन अंदाज़ो जॾहिं महबूब फरमायो अबू बकर जी मुंहिंजा दिलबर इन पैर खे और ते कर तवज्जो लफ्ज़ ते गौर कर न हुजूर फरमाया अबू बकर जी मुझा दिल पर इन पैर के और ते कर तो खां तो चाहे का आशिक जेला उन मल छा मकाम हुंदो जेको महबूब जे चेहरे ॾिसण जेला दीवानो हुजे जवाब दे वो पैर ओते करे सके तो या नथो करे सके अकबर का पुछता बोल के जवाब दे सिद्दीक अकबर जिस्म में थरथलो पजी वियो टंग के पोते करण लगो छो त इश्क ऐं अकुल जो हमेशा छेड़ो रहियो आहे वो किथे इश्क कामयाब किथे अकुल कामयाब दुनिया चवंदी आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम मुंहिंजा दिलबर हुसैन करबला में इमाम हुसैन हिकिड़ो सजदो छोड़ो ओ चरिया तो के कहिड़ी ख़बर ओ चरिया तो के कहिड़ी ख़बर तने हिकिड़े सजदे में कहिड़ो राज़ हो जॾहिं मुंहिंजे सोने अली मुर्तज़ा शेर खुदा नमाज़ में हुया इब्ने मुलजम जॾहिं हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा ते दुश्मन वार कयो हुयो नमाज़ जो पहिरो सजदो हुयो पहिरे सजदे में शेर खुदा ते दुश्मन वार कयो हुयो ॿियो सजदो अली कौन ॾिनो हुयो करबला जे मैदान में मुंहिंजे सोने हुसैन सजदे में पेशानी रखी करे अल्लाह जे दरबार में अर्ज़ कयो मौला हुसैन जो बचड़ो आहे सजदे जो कर्ज़ कोन खणंदो पंहिंजे बाबा जो रहल सजदो कूफे जे मस्जिद वारो करबला जे मैदान में मुंहिंजे हुसैन पूरो करे ॾेखारियो इश्क जा राज़ ए आमानो के केड़ी खबर त मुझे दिलबर हुसैन चाहे करबला चाहे सोने लतीफ को इनी कोन चयो त कजो करबला जो निसुमी नास केर त परुद राज कजो करबला जो ये तन जी गाल हा मुझा दोस्त आम मानू जी ते पहुंचना है बहरहाल मां अर्ज पे कयो अरे केड़ी गाल पे कयो वरी चले मां के ना सोने शेर खुदा की गाल पे कयो हाँ तो मुझे महबूब अबू बकर ते रोज ते कर निसा का थे तकलीफ का थे ना लग है अबू बकर वजे कोई ते कदो मुझे महबूब मुस्तफा अल्लाह अकबर जेडी में अबू बकर जे न पिंडली ने पिन्नी में हथ विजी ए महबूब ही कयो तो अर्श ताह गई ए अबू बकर तुझे असमत कुर्बान बना जे महबूब मुस्तफा जे पैरन जे मिट्टी दा अर्श सावन का सिकी रहो हां अजो मुझो महबूब मुस्तफा आजे पाक अंगूठे मुबारक सा लुआबे धन करी तुझे पैर ते हड़ी रहो अर्श का सकी तबा साल का सिक्का पियो हदीस पाक जका बुधी वजे जो मफहूम तो जन्नत जा 8 दरवाजा हर दरवाजो जो क़यामत जे मौला अबू बकर सिद्दीक मुमा पहले दाखिल थे मौला अबू बकर मुमा दाखिल थे राज कहवा छाचे करे जन्नत जो हर दरवाजो इन करे तमन्ना कदो तो वो पैर मुते लगे जे पैर के मुझे मुस्तफा बंद दुआ पे धरता तब अंदाज लगा जेके कुलण ते
ते चढ़ी सवारी कया उन्हनि जो मकाम छा उन्हनि जी इज्जत छा हूंदी उन्हनि जो मर्तबो छा हूंदो दोस्तो आहे को कायनात में को वडेरो जेको पंहिंजे पुटनि खे ईद जे ॾींहुं बि कुल्हनि ते खणी घुम मुंहिंजो मुस्तफा त मदीने जे बाज़ार में हसन हुसैन खे कुल्हनि ते राज़ कहिड़ो हुयो इहे वॾा राज़ जा मामला आहिनि बहरहाल मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो त मां अर्ज़ पे कयो त हिकिड़े पासे इहो मंज़र आहे हिकिड़े पासे अली मुर्तज़ा शेर खुदा करमदार वजह अल करीम जे ज़ात जो मंज़र आहे हज़रत मूसा तो चवे तवज्जो इजअल कुरान जो जेको हर्फ आहे या जो अरबी जे लुग़त ते अमर जो सीगो पर जॾहिं गुलाम चवे तकर त इहो अर्ज़ हूंदो मालिक चवे कर त इहो हुकुम हूंदो अल्लाह चवे इजअल हीअं कर इहो हुकुम हूंदो पर जे बानो चवे इजअल मौला मुंहिंजो अर्ज़ आहे अञा सादा लफ़्ज़ चवां बहराड़ी जो माहौल आहे पीउ चवे पुट खे पाणी ॾे इहो अर्ज़ चइबो या हुकुम चइबो छो हुकुम चइबो छो त अबो आहे पर जे पुट चवे पीउ खे बाबा पाणी ॾे इहो अर्ज़ इहो हुकुम नाहे पर इहो अर्ज़ आहे जुमला साॻिया आहिनि ॻाल्हि साॻी आहे पर मक़ाम चूंकि अलॻि अलॻि आहे मक़ाम निरालो आहे अबे जो जुमलो चवणु हुकुम में शामिल आहे ऐं पुट जो जुमलो चवणु वरी अर्ज़ में शामिल आहे हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जो सुहिणो नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जो सुहिणो नबी आहे अल्लाह जे सुहिणे नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे दरबार में दुआ घुरी वजअली वज़ीरा ओ मुंहिंजा करीम रब मूंखे हिकिड़ो वज़ीर अता कर हज़रत मूसा घुरियो अल्लाह खां वजअली वज़ीरा मौला मूंखे हिकिड़ो वज़ीर दे पर रुगी वज़ीर न घुरिजी मिन अहली मुझे खानदान मां दे वज़ीर दे पर दे मुझे खानदान मां नेठ न मुड़ियो नालो वठी जे हारून अखी मौला मूंखे वज़ीर दे मुझे खानदान मां मुझो भाउ हारून वज़ीर बनाए दे अल्लाह जी ज़ात कुरान करीम के नाज़िल फरमायो अल्लाह कुरान करीम में हज़रत मूसा कलीमुल्लाह जे दुआ के दर्ज फरमायो अल्लाह ताला पंहिंजे कलाम मुक़द्दस जे ज़रिए हुज़ूर जे उम्मत के ॿुधायो त मुंहिंजो कलीमा मूंखां अर्ज़ कई मौला मूंखे वज़ीर ॾे मौला मूंखे वज़ीर ॾे छाजे लाइ मुंहिंजो भाउ ॾे मुंहिंजे ख़ानदान मां ॾे ज़रा क़ुरान जे ॿिए पासे ॾे त निहार अल्लाह ताला तो हुजूर के फरमाए पहले हुजूर दुआ करी घुरी व अखरिजनी मुखरज सिद्क़िन व अदखिलनी मुदखल सिद्क़िन व अखरिजनी मुखरज सिद्क़िन कुरान दे निहार मुझे मौला व अदखिलनी मुदखल सिद्क़िन मौला मुखे दाखिल कर पर सिद्दीक सां गॾु दाखिल कर मौला मूंखे ॿाहिरि मोकिल वञा थो पर साथ में व अखरिजनी मुखरज सिद्क़िन मौला मूंखे साथ में सिद्क़ सच्चाई ॾे यानी सिद्दीक़ अकबर ॾे हुज़ूर दुआ घुरी सिद्दीक़ अकबर ला मथा अल्लाह हुक्म कयो वजअली ओ मुंहिंजा महबूब मूंखां घुर ओ मुझे महबूब मुखा घुर यानी मां अल्लाह को के सिद्दीक़ अकबर दा दिनो पर मुझे महबूब मुखा घुर वजअली मिल्लतुन का मौला मुखे दे पांजे घर जी महबूब ॻाल्हि न कजा पांजे भाउ जो नालो न वठजा तू मुखे चओ मां पाणे ई तोखे ॾियां वजअली मिल्लतुन का सुल्तानन नसीरा ओ महबूब तू मुखा घुर मौला वज़ीर न खपे मददगार खपे नसीरा मौला
ताकतवर खपे ऐं मददगार भी कमजोर न खपे। सुल्तानन बादशाह खपे, ताकतवर खपे, मदद न खपे, मददगार खपे। अल्लाह जे ज़ात कहिड़ो मददगार अता फरमायो हिजरत जे रात चओ त सफ़र जो मददगार सिद्दीक़ अकबर अता कयो त बिस्तरे जो मददगार हैदर कर्रार अता फरमायो। खुदा चयो त मुस्तफा मूंखां घुर त मां रब तोखे अता कयां। त हे मुंहिंजा दोस्त वरी जुमलो दोहरायां, कॾहिं बि सहाबा जे मोहब्बत जे आड़ में आले रसूल जी बेअदबी करे पंहिंजी आखिरत बर्बाद न कजो। ऐं वरी आले रसूल जे मोहब्बत जे आड़ में सहाबा जी गुस्ताखी करे पंहिंजी आखिरत बर्बाद न कजो। जुमलो चई मां उथां तो टाइम ओवर थी वियो। हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर हज़रत अली जो पाण में कांटेक्ट केतिरो आहे खोलियो दुनिया जी तारीख़ जा किताब, गैर मुस्तनद ॻाल्हि न कंदो मां। सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु जॾहिं न दुनिया छॾे था कंहिंखे सॾड़ो कयो सोणे अली मुर्तज़ा शेर ख़ुदा खे। दिल पर अली के सॾड़ो करे सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु वसीयत कयो मुंहिंजा सोना अली ओ मुंहिंजा दिल पर अली उन्हां वसीयत करे रहियो दिल पर अली न दुनिया हाणे टाइम पूरो थी वियो छॾिया पियो सोना अली गुस्ल मूंखे पंहिंजे हथड़नि सां पाण ॾियां। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु वजहुल करीम के वसीयत कर दिल पर अली अबू बकर के गुस्ल बे हथ जो न सोना अली तुझे पाक हथन जो खपे। दुनिया की तारीख़ मां को हिकड़ो हवालो ॿुधायो जेको इन के रिजेक्ट करे अबू बकर सिद्दीक़ के गुस्ल करे बे न मुझे सोने हसनैन जे बाबे ता रुबी एतिरो न आशिकन से इए लिखियो जने महबूबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ाहिर दुनिया छॾण खां बाद अम्मा आयशा सिद्दीक़ा खां रवायत आहे त अक्सर व बेशतर हज़रत अबू बकर सिद्दीक़ रुबी चेहरे अली ते निहारींदो हो, रुबी चेहरे अली ते निहारींदो हो। अम्मा आयशा सिद्दीक़ा चए बाबा आउं ॾिसां पई त महबूबन जे ज़ाहिरी दुनिया छॾण खां बाद तव्हां अक्सर रुबी दिल पर अली जे चेहरे ते था निहारियो। पाण जवानो आयशा छा तोखां विसरी वियो आहे त मुंहिंजे महबूब मुस्तफा फरमायो त अली जे चेहरे ते निहारण भी इबादत आहे। अली जे चेहरे ते निहारण भी इबादत आहे। अली जो ज़िक्र करण इबादत आहे। पाण त इन हद ते फरमायो जॾहिं मुंहिंजा दोस्त पाण मुनाफ़िकन जी लिस्ट नाला वठी बयान कयो त को बहराड़ी जो सहाबी वेठो या रसूल अल्लाह महबूबन के त अल्लाह इल्म सां नवाज़ियो आहे महबूब असां खे कीअं ख़बर पवे झंग में वेठा हो त मुनाफ़िक कहिड़ो आहे मोमिन कहिड़ो आहे। मुंहिंजे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे दिल पर अली जे नाले छा फरमायो हो ओ मुस्लमानो अखियूं खोल मुंहिंजे शेर मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सजल भास दुनिया आखिर जे बा हसनन करीमन जे बाबे हज़रत अली मुर्तज़ा जला मुझे हुजूर छा फरमायो हुजूर फरमायो मोमिन कदे में अली सां बुग़्ज़ नथो रखी सके ये न रखनो नथो रखी सके जंहिंजे अंदर में ईमान जो ज़रो आहे वो अली जे ला बुग़्ज़ रखी तसव्वुर भी न तो करे सके उन जे अंदर में अली जो बुग़्ज़ अची न तो सके। ए पाण फरमायो जेको वरी मुनाफिक आहे उन जे अंदर में वरी अली ला प्यार पैदा थी न तो सके। मुनाफिक जे अंदर में अली जे ला प्यार पैदा थी न तो सके। इन का सर्टिफिकेट वठण जे बजाय दावत फिक्र तो तो के ॾियां त पंहिंजे अंदर में झांकी पा त हज़रत अली सुने जो नालो ॿुधी दिल ठरे थी या बरे थी। जे दिल ठरे थी तो पक्का समझ तो ज़रो मौजूद आहे ज़रो मौजूद आहे। क़यामत जो ॾींहुं थींदो हौज़े कौसर ते टिकेटूं ते जन्नत जो अली रहंदो पर यादि रख मिलंदी उन्हनि खे जेको अबू बकर उमर उस्मान मौज़ू तवील थियो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां अर्ज़ पे कयो त मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो मोहब्बत अली में जे आड़ में बुग़्ज़ सहाबा आखिरत बर्बाद न कयो
ऐं वरी सहाबा जे मोहब्बत जे आड़ में आले रसूल सां बुग़्ज़ रखी आख़िरत बर्बाद न कयूं। हज़रत अबू बकर सिद्दीक़ वसियत कई, शेर खुदा वसियत पूरी कई, गुस्ल ॾियारियो, पाण बि वसियत कई कि सोना अली मुंहिंजो जसद खाकी खणी मुंहिंजे महबूब जे दरवे ते हली रखिजो। सैयदना अबू बकर सिद्दीक़ सोना अली मुंहिंजो जसद खाकी खणी मुंहिंजे महबूब जे दरवे रोज़े अतहर ते हली रखिजो, दरवाज़ो न खोलिजो, आयशा को इजाज़त न वठिजो। मता दुनिया चवे त धी हुई पंहिंजे पीउ लाइ इजाज़त न ॾे, न न, इहो घर आयशा जो न आहे, इहो घर मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो आहे। दिलबर अली मुंहिंजो जसद खाकी ग़ुलाम आहियां, ग़ुलाम जो जसद खाकी हुज़ूर जे दर ते रखी करे पोइ मुंहिंजे मुस्तफ़ा ते दुरूद सलाम पढ़िजो। हुज़ूर जे दरबार में दुरूद सलाम जो नज़रानो पेश कजो, पोइ जे मुंहिंजे महबूब खे ॻाल्हि क़बूल हूंदी त दरड़ो पाण ई खुलंदो। जे दरड़ो खुले त अबू बकर खे क़दमनि में रखिजो, जे न खुले त जाॾे वणे गौरव करे छॾिजो। दुनिया की तारीख़ गवाह सैयदना अली मुर्तज़ा शेर खुदा ऐं उमर फारूक साहब गॾिजी दुरूद जी तवार कई। कुझु घड़ियूं बुरी गुज़रियूं, मुंहिंजे मुस्तफ़ा जे रोज़े अतहर जो दरड़ो खुलियो। बाद में सैयदना सिद्दीक़ अकबर जी क़बर बनाई वई आहे। मां तोखां पुछां थो, ओ हुज़ूर जे सहाबा जी अड़कण वारा अबू बकर सिद्दीक़ खे बि ख़बर हुई त मुंहिंजो मुस्तफ़ा ॿुधंदो बि आहे, जवाबु ॾींदो बि आहे। अबू बकर सिद्दीक़ खे ख़बर आहे त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा ॿुधंदो बि आहे, जवाबु ॾींदो बि आहे। त मुंहिंजा दोस्त, चल अल्लाह जी ज़ात तव्हां असांखे आले रसूल जी मोहब्बत ऐं असहाबे रसूल सां सुहिणी अक़ीदत रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह जी ज़ात बाबरकात ईसाले सवाब आहे ॾाॾो ऐं ॾाॾी ऐं वालिदैन मरहूम ॾाॾा इमाम बख्श लाहिरी ऐं वालिद मरहूम अब्दुल रहीम लाहिरी ऐं मिठ माइट। प्रोग्राम कंदड़ आहे इमाम बख्श लाहिरी, धणी बख्श लाहिरी। यानी इमाम बख्श लाहिरी ऐं धणी बख्श लाहिरी जे ॾाॾा ॾाॾी वालिदैन जमी अज़ीज़ वकार ऐं उन्हनि सां गॾु मुंहिंजे मुस्तफ़ा जी सॼी उम्मत जी अल्लाह बख़्शिश फरमाए। अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह ताला तव्हां असांजो चवण ॿुधण क़बूल फरमाए। मूंखां ॿुधाइण में कमी कोताही थी, अल्लाह हुज़ूर जे सदके मुआफ़ फरमाए। तव्हां खां ॿुधण में कमी कोताही थी, अल्लाह ताला तव्हां असांखे मुआफ़ फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ई आयत हु उदऊनी अस्तजिब लकुम। अल्लाह से भरोसा मूंखां भरोसा जो मां तव्हांखे ॾींदो वञे, खोटी आहे ई कान। अल्लाह जे दरबार में दुआ है, अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। तव्हांजे अॻे दफ़े जी बैठी रहियल बसि हिकिड़ी पढ़ंदी ज़्यादा जो तव्हांजे प्रोग्राम में बि खाराइजी वई। दोस्त उस्ताद हुज़ूर बख्श जा बचड़ा, अल्लाह ताला साईं जे क़बर खे जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बनाए। या दोस्तन जी अगे दफे सदन जे प्रोग्राम में भी ये शे रहिजी वई हुई। हाणे दोस्तन जी तमन्ना हुई, इन करे मां 2 मिंटन जे लाइ दोस्तन जी अज रात ख्वाब में अज रात ख्वाब में आहे ॾिठो मदीनो, आहे ॾिठो मदीनो, विसरे नथो सुमुखा महबूब जो मदीनो। अज रात ख्वाब में अज रात ख्वाब में महबूब ने वयो निंद में ॾिसा पयो थो। महबूब ने वयो निंद में पियो ॾिसा थो। बचड़ा बिसाण आहिनि चाउठ पयो चुमा थो। बचड़ा बिसाण आहिनि चाउठ पयो चुमा थो। रोई घुरऊं पिया माफ़ी, रोई घुरऊं पिया माफ़ी,
रात ख्वाब में ही ख्वाब हा अधूरा मालिक कदों से पूरा जेके तमन्ना रखा हुआ तो सब भाई आमीन चलो ही ख्वाब अधूरा मालिक कदों ही पूरा दुख दर्द दूर थींदा मुंहिंजा सभई समूरा ॿियो छा खपे असांखे ॿियो छा खपे असांखे रुगो यार जो मदीनो अॼु रात ख्वाब में आहे ॾिठो मदीनो विसरी नथो सो मूंखां महबूब जो मदीनो अॼु रात ख्वाब में आवाज़ पियो बचे जो भरे छिड़क मां उथियो ख्वाब पियो रहे घर जी आवाज़ पियो बचे जो भरे छिड़क मां उथियो खोलियो में अखियूं जॾहिं त घर में सुतो पियो रोई चयुमि त ईंदो रोई चयुमि त ईंदो शलको साल या महीनो अॼु रात ख्वाब में आहे ॾिठो मदीनो विसरे नथो सो मूंखां महबूब जो मदीनो अॼु रात ख्वाब में एक बेरो अलहमदुलिल्लाह रखियो अल्लाह शेख अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार दिल जा हाल ॼाणत रब दौड़ जा कबूल कंदड़ रब आज मिठे महबूब जे सदके असांजी हाज़िरी क़बूल फरमा मुंहिंजा करीम रब असांजी मिड़ई मनायूं माफ़ फरमा महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सॼी उम्मत जो ख़ैर फरमा या अल्लाह मिस्कीन मारूड़ा जिन जा घर उजड़ी विया जिन जूं छितियूं रही वियूं जेके घरनि खां बेघर मुंहिंजा करीम रब पंहिंजे मिठड़े महबूब जे सदके उन मारूड़नि खे पंहिंजा कठड़ा अता फरमा मुंहिंजा अल्लाह साईं जिन जी रिज़्क़ रोज़ी तंग आहे पंहिंजे ग़ैबी ख़ज़ाननि मां उन्हनि जी रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमा हलाल जी रोज़ी नसीब फरमा हलाल जे पोइ में बरकत अता फरमा कंहिंजो मोहताज न कजां ओ मुंहिंजा करीम रब कंहिंजो मोहताज न कजां हिन ज़माने में कहिड़ी शइ जी कमी आहे ओ मुंहिंजा करीम रब तुंहिंजे ख़ज़ाने में या अल्लाह पंहिंजे मिठड़े महबूब जे सदके महबूब जे सॼी उम्मत जो ख़ताऊं मुआफ़ फरमा ख़ुसूसन हाज़िर जमात जो अचण वेहण ॿुधण मूं गुनाहगार जो ॿुधाइण क़बूल फरमा दोस्तन फ़कीर घणी बख़्श ऐं इमाम बख़्श दाहिरी जेको करीम रब तुंहिंजे रज़ा जे ख़ातिर ख़ैर ख़ैरात कई आहे कुरान करीम जा केतिरा ई 26 या ज़्यादा ख़तम शरीफ़ या जेको कुझु ॿुधो ॿुधायो वियो सभ जो सवाबु मुंहिंजा अल्लाह साईं दोस्तन पंहिंजे ॾाॾे ॾाॾी अबे अम्मा जमील अज़ीज़ो अकारब ख़ुसूसन मुंहिंजे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सॼी उम्मत जे लाइ मुंहिंजा अल्लाह साईं असां गुनाहगारनि जो दुआ क़बूल फरमा
मुझे महबूब जी जमी अज़वाज मुतहरात जा दर्जात बुलंद फरमा। मुझे महबूब जी बच्चन जा दर्जात बुलंद फरमा। मुझे महबूब जी सहाबा जा दर्जात बुलंद फरमा। हुजूर जे आल जा दर्जात बुलंद फरमा। जमी शुहदा जा दर्जात बुलंद फरमा। खुसूसन शहीदान बदर उहद खंदक में खुसूसन शहीदान करबला दर्जात बुलंद फरमा। मुझे अल्लाह से जमी औलिया अल्लाह जी बख्शिश फरमा, उन जा दर्जात बुलंद फरमा। हुजूर जे उम्मत जे ईमान वारन मर्दन ईमान वारन औरतन जा सगीरा कबीरा गुनाह माफ फरमा। खुसूसन करीम रब धनी बख्श इमा बख्श दाहिए जे अब्बे अम्मा दादी नानी जमी अजीज व अकारब जी बख्शिश फरमा। खैर पाने दरबार में कबूल फरमा। माल रिज़्क में बचड़न में ईमान में बरकत अता फरमा। मौला जेका जमात दिल में मर्द व ख़वातीन दिल में जेकी सवाल रखियो चाहन मुझे अल्लाह से तो सा बुझाई चाहे पांजे महबूब जे सदके सदनी जे दिल जो उम्मीद पूरी फरमा। बेसहारा की सहारा अता फरमा। बे औलादन की औलाद अता फरमा। बीमारन के शिफा कामिला आजिला अता फरमा। ईमान वाली जिंदगी खैर वाली जिंदगी ईमान के खात्मा बिल खैर नसीब फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन ला इलाहा इल्ला अल्लाह। अज़ान थी उम्मीद है तमाम दोस्त इतने जो इतने नमाज अदा करना बाद में नगर जो एहतमाम हो दो नमाज तमाम दोस्त